अस्सलाम वालेकुम। अॼु अवां सां 9 क्लास जे सिंधी जे किताब में मां वड़तल शाह साहब जी शाइरी जे सुर सारंग मां कुझु शेर अवां सां गॾु सम्झाणियूं उन्हनि जूं शेयर कंदसि। उमेद आहे तव्हां गौर सां ॿुधंदव ऐं सम्झंदव। शाह साहब पंहिंजे पहिरें शेर में फरमाए थो, अॻ में आहे लॻ पस लतीफ़ चे, वठो मींहुं वॾु फड़ो कढो धणक आहे, छन छॾे पट पओ समर संभाए, वेहोम लाहे आसरो अल्लाह। शाह साहब इन शेर में मारूअरनि सां मुखातिब थी फरमाए थो, ग़रीबड़नि सां, मिसकीननि सां, मारूअरनि माण्हुनि सां मुखातिब थींदे फरमाए थो त हू ॾिसो झुड़ थी वियो आहे, हू ॾिसो काड़ा ककर मिली आया आहिनि, जिन मां वॾो फुड़ो मींहुं वसी रहियो आहे। तव्हीं पंहिंजा धण कढी ॿाहिरि कयो, पंहिंजो सामान मेड़े हेठियां ज़मीन ते छॾे हेठियां ज़मीन ते वञो, तव्हीं अल्लाह मां कॾहिं बि आसरो न लाहे वेहो। शाह साहब जो ॿियो शेर आहे, अगम कयो अल्लाह लॻ पस लतीफ़ चए, पलर जे पलोट सी पटियनि झलिया पाह, वाहिद वॾाई कया किया मथे घसन गाह, सांघियुनि वरिया साह उठनि आब आगूंदरो। शाह साहब फरमाए थो हिन शेर में वरी मारूअरनि सां मुखातिब थिए थो, चए थो त अल्लाह साईं झुड़ करे छॾियो आहे, कारा ककर ॾिसो जिन मां मींहं जी पलट सां मैदाननि में रीच रंग थी विया आहिनि, रस्ते में रब पाक केतिरा ई गाह पैदा कया आहिनि। मींहं जे पाणी वसण सां मालवनि माण्हुनि में नओं साह पियो आहे ऐं उन्हनि जो सॼो कमु ॼण त लही वियो आहे, ॼण त हू आजा थी विया नी। शाह साहब पंहिंजे टें शेर में फरमाए थो, बर वठा थर वठा वठे कच किनार, पोन्याड़ी पटनि ते ॾिस न्याऊं नार, सभा जे सतार लाथा ॾुर्त ॾे हथां। शाह साहब हिन में शेर में फरमाए थो त बरनि थरनि ऐं कच जे पासे बरसातियूं वसियूं आहिनि, ॾिसो शाम जे वक़्तु ज़मीननि ते पाणी जा वहिकरा जारी थी विया आहिनि, अल्लाह पाक बाझ कई आहे, रब पाक बाझारो आहे, अल्लाह साईं मुल्क ॾांहुं ॾुख ॾोलावा लाहे छॾा आहिनि, ॼण सभु तकलीफ़ियूं ख़तम थी वियूं नी। सारंग के सारे मारू मिर्ग मीहूं, आड़ियूं अबर आसरे तारा तंवारियूं, सिपूं जे समुंड में नए सिज निहारी, पलर पियारी त संघाड़नि सुख थिए। शाह साहब फरमाए थो त माण्हू हिरण मेहूं आड़ियूं बरसाति जे आसरे ते आहिनि, बरसाति जे पाणी जे इंतज़ार में आहिनि, तारा पखी बि मेहूं खे मींहं खे सारनि था, सभु पखी बि ॼण मींहं खे संभारनि था, सभु पखी बि ॼण मींहं जो इंतज़ारु करनि था, समुंड जूं सिपियूं हर ॾींहुं मींहं जो इंतज़ारु थियूं कनि। ए मालिक इन मींहं जो पाणी, इन्हनि खे मींहं जो पाणी पीआर त जीअं मारूअरा ख़ुशि थियनि, मारूअरनि जिन जो गुज़ारो माल ते आहे उन्हनि जो माल ख़ुशि थींदो त उहे मारूअरा बि ख़ुशि थींदा, उन्हनि जूं सभु ख़ुशियूं उन्हनि जे माल में नी। सॼण सावण मींहं जीअं झणकण पासे झोक, सॼण सावण मींहं जीअं झुणकण पासे झोक, ॾींदा पाह पटनि के मंझां मींहं मोक, लसनि पियारनि लोक, अगम कयो अखियुनि सीं। हिन में शाइरनि जो सरताज साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब फरमाए थो त प्यारा ककर सावण जे मींहं वांगुरु झोक जे इलाइक़े तरफ़ रिमझिम करे वञी रहिया आहिनि।
ककरनि खे ख़ूबसूरत चए थो, जेके ख़ूबसूरती सां रिमझिम करे कतारूं ठाहे झोक जे इलाइक़े तरफ़ वञी रहिया आहिनि ऐं ज़मीनी बरसाति ज़रिए जाम पाणी ॾेई हेठियां ज़मीननि ते गाह फुटनि था ऐं सुखनि जा रंग रचनि था, ख़ुशहाली जा रंग रखनि था। इहे पंहिंजी अखियुनि सां उहे शयूं ॾिसनि था। उहे गाह साओ गाह निकिरे थो, माल खाई उनखे ख़ुशि थिए थो। या मालवंद माण्हू जी सभु रिस्क जेको माल ते आहे उन्हनि जो माल ख़ुशि थिए थो त मालवंद माण्हू बि ख़ुशि थियनि था ऐं चवनि था उहे पंहिंजी अखियुनि मां माण्हुनि खे पाणी पीआरनि था। माना खेनि एॾी ख़ुशी थिए थी त उहे इलाही ख़ुशि थियनि था। ज़मीन में गाह थिए थो, ज़मीन रंग बिरंगी थी वञे थी, गुल निकिरनि था, हर तरफ़ ख़ुशहाली थी वञे थी। हिन में माना मींहं जे पाणी जो ज़िक्र कयो वियो आहे त जॾहिं मींहुं ईंदो त मालवंद माण्हू माल खाए ईंदा ऐं हर तरफ़ ख़ुशहाली थी वेंदी।